नाज़रीन नवां खे अहम ख़बर खां अपडेट कंदासीं। मदइजी में नाज़रीन एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जिसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते चढ़ाई ऐं क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ शहर जे सिविल सोसाइटी ऐं नौजवान अॻवाननि पारां प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सिंध हुकूमत ऐं बहरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। नाज़रीन अहम ख़बर खां अवां खे अपडेट कंदासीं त मदइजी खां अहिड़ी ख़बर जा तफ़सील शेयर कया आहिनि अली चांद बिरोहीअ। नाज़रीन इन मौक़े ते मुज़ाहिरीन अब्दुल गनी, दानिश मेहदी, तोकीर अब्बास, असलम लाशारी, बासित शेख, अब्दुल रसूल मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में कारकुननि पारां जिसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते चढ़ाई ऐं क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन मौक़े ते मुज़ाहिरीन ख़िताब कंदे चयो त पुलिस ऐं रेंजर्स चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पाईमाल कंदे जिसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते चढ़ाई कई ऐं ख़ैस गिरफ़्तार करे वरितो। जिसकम चेयरमैन जी गिरफ़्तारी सां गॾोगॾु सिंधी माण्हुनि जी आवाज़ खे दॿाइण जी साज़िश कई पई वञे। जिसकम चेयरमैन हमेशह धरती धड़ियुनि जी ॻाल्हि कई आहे। अॻवाननि चयो त जिसकम चेयरमैन समेत मदइजी वासी 3 ॼणनि नज़र मोहम्मद ब्रोही, तनवीर मेमण ऐं गिरफ़्तार कयल खे ज़ाहिर कयो वञे, कारकुननि खे ज़ाहिर कयो वञे ऐं फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। न त ॿी सूरत में समूरी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक करे धरणो हंयो वेंदो। नाज़रीन मदइजी जे शहर खां अहिड़ी ख़बर जा तफ़सील शेयर कया आहिनि अली जान बिरोहीअ।